उम्मीद त तव्हां सभु खैरियत सां हूंदो। वेलकम था कयूं असांजे हिन यूट्यूब चैनल मरी अकेडमी में। अॼोको जेको आहे असां ग्रामर जे कोर्स में असांजो जेको आहे वीडियो में अॼु लेक्चर में असां स्टार्ट पढ़ंदासीं जेको आहे असांजो वर्ब। गुज़िश्ता लेक्चर में असां गुज़िश्ता लेक्चर्स में असां तमामु घणे टॉपिक्स खे क्लियर कयो आहे। अगरि तव्हां उहे वीडियो न ॾिठो त हिन प्लेलिस्ट खे असांजी प्लेलिस्ट खे एक्सेस करे उहो जेको आहे सो वीडियोस ॾिसी था सघो ऐं असांजे जेको चैनल ते उहे वीडियोस बि अवेलेबल आहिनि त तव्हां उन्हनि खे बि ॾिसी था सघो। अॼु के हिन टॉपिक में जेको आहे असां क्लियर आउट करण वारा आहियूं वर्ब खे। त वर्ब सभ खां पहिरां आहे छा, वर्ब यूज़ किथे थींदो आहे, वर्ब जी एक्चुअल मीनिंग छा आहे, वर्ब असां यूज़ छो कंदा आहियूं। सभ खां पहिरां त वर्ब आहे छा, जेके असां ॿ हुन जा डेफिनेशन लिखी छॾियो आहे। उन जा ॿ डेफिनेशन असां लिखी छॾिया आहिनि। सभ खां पहिरीं डेफिनेशन आहे वर्ब इज़ एन एक्शन वर्ड। वर्ब हिकु जेको आहे सो असांजो चाहे कमु कंद या असां जेको कमु जेका बि शइ, वर्ब जी माना ई छा आहे, कमु। ठीकु आहे, वर्ब जी माना छा आहे, कमु। त वर्ब असां जेका शइ बि जेको कुझु बि कयूं था, असां ॻाल्हायूं था, छा आहे असांजो हिकिड़ो कमु आहे। त इन कम खे जेको डिफाइन कंदो आहे उहो छा आहे, वर्ब आहे। इन जो सेकेंड जेको डेफिनेशन आहे उहो छा आहे, वर्ब इज़ एन डूइंग वर्ड। वर्ब छा आहे, कमु कंदड़ वर्ड आहे। जेको आहे सो वर्ब हिकु उहो अल्फाज़ जेको कम खे ज़ाहिर करे उनखे छा चयो वेंदो आहे, वर्ड चयो वेंदो आहे। ठीकु आहे, त वर्ड तव्हांखे इहो फील कॉन्सेप्ट जो फील न आयो हूंदो। इनखे फील ॾियारण जे लाइ तव्हांखे असां घर जी जेको आहे सो एग्ज़ाम्पल्स आहिनि वर्ड खे सम्झण जी कोशिशि कंदासीं। जीअं तव्हां पाणी पीअंदा आहियो त इन पीअण खे छा चयो वेंदो आहे, वर्ब। ड्रिंकिंग छा आहे, वर्ब आहे। ईटिंग खाइण छा आहे, वर्ब आहे। डूइंग छा आहे, वर्ब आहे। कमु करणु छा आहे, विढ़ण हिकिड़े क़िस्म जो वर्ब आहे। अलबत्ता के असांजो टॉकिंग छा आहे, असां जेको ॻाल्हायूं था इहो बि असांजो छा आहे, वर्ब आहे। ही इज़ ईटिंग अ मील, जेको आहे ही मानी खाए रहियो आहे। मानी जो खाइण जेको आहे छा असांजो छा आहे, वर्ब आहे। ठीकु आहे, त ही इज़ ड्रिंकिंग अ वाटर, जेको आहे पाणी पीअण बि जेको आहे सो असांजो वर्ब आहे। जेको बि असां दुनिया में कमु कयूं था, सुम्हूं था, खाऊं था, पीऊं था, असांजो रोऊं था, खेॾूं था, विढ़ूं था, अलबत्ता ॻाल्हायूं था, सुम्हूं था, उथूं था, जेका शइ बि कमु आहे, जेको बि कमु आहे उनखे छा चयो वेंदो आहे, उनखे रिप्रेज़ेंट छा कंदो आहे, असांजो वर्ब कंदो आहे। इहो हुयो असांजो सिंपल अॼोको लेक्चर जंहिंमें असां वर्ब खे डिफाइन कयो आहे। उमेद तव्हांखे हीउ वीडियो तमामु घणो पसंदि आयो हूंदो। चैनल खे लाइक करे छॾिजो, सब्सक्राइब एंड बेल आइकन खे प्रेस करे छॾिजो। असांजो जेको आहे सो व्हाट्सअप जो चैनल जंहिंमें असां हर ईंदड़ वीडियो जो लिंक बायो में ॾेई छॾींदा आहियूं। असांजो इहो जेको आहे व्हाट्सअप जो जेको आहे लिंक तव्हांखे असांजे वीडियो जे डिस्क्रिप्शन में मिली वेंदो। तव्हां उनखे एक्सेस था करे सघो ऐं असांजे चैनल खे फॉलो था करे सघो। चलो, मिलंदासीं अॻिले वीडियो में। तमामु घणो ख़्यालु रखिजो।